दुनिया में कोई भी सुखी ना है, संतुष्ट ना है। गरीब शाहूकार थियण तो चाहे, शाहूकार सुंदर थियण तो चाहे, कुंवारा शादी करण चाहिनि था ऐं शादीशुदा मरण चाहिनि था। हिते हर माण्हू दुखी आहे। इन जो कारण एतिरो ई आहे त हिते कोई पंहिंजो पाण हुअण में राज़ी न आहे। हरेक माण्हू ॿिए वांगुरु थियणु चाहे थो, अर्थात ॿिए जे सुखनि खे ॾिसी उन जहिड़ो थियणु चाहे थो त मां बि हीअं सुखी हुजां। जबकि सुखी हुअण जो फार्मूलो हे आहे, तव्हां पंहिंजे पाण में हुअण में राज़ी थी वञो, छो त तव्हां सिर्फ़ु तव्हां आहियो। मूंखे पसंदि आहिनि उहे माण्हू जेके मूंखे पसंदि न कंदा आहिनि। घटि में घटि पंहिंजो थियण जो ॾेखावो त न कंदा आहिनि।